अदम सुल्तान साईं की दरगाह सरकार मेहदी साईं तो क्यों लाए किथे रखे लाइव कोने का ना ना درگاہ अदम सुल्तान खैरपुर का 14 किलोमीटर परे है दरगाह अदम सुल्तान। अदम सुल्तान साईं जा जबल अदम सुल्तान साईं की दरगाह अदम सुल्तान साईं की दरगाह हक 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 ये लगाओ मथे आ न्याल शागा कम चेरेला जा अल्ले साहब चढ़ी भी ना हल्ले गाड़ी किथे खणी आ बा पाणो गाड़ी मथे खणी आ उन कोन चयो पे तो मोटरसाइकिल हुंदी त साहब खणी दा मोटरसाइकिल होए न बाकी हां यार मोटरसाइकिल मथे ताणी वियो न हां हां थी सके तो ये पैसा वठंदा हुजन मोटरसाइकिल ते चढ़ी लादी साहब अरे मता पैसा वठी खणंदा हुजन ना गाड़ी पाण हिते बियाणी पनी दरगाह अदम सुल्तान साईं बंदल दानिया मखलूक की है दरगाह अदम सुल्तान साईं वॾी टकरीअ जे मथां आहे साईं उभन शाह अदम सुल्तान वॾी जबल जी टकरियूं आहिनि जेके रोड़ी ताईं हलन थियूं सरकार मेहदी साईं हिते की ख़बर न पइजी सघे त किथे आहे।